मूंखे समझ में नथो अचे त पघार बि मुश्किल सां था ॾियनि ईद बोनस ऐं रिश्वत खोरी ज़ाल हूंदी तुंहिंजी ज़ाल अम्मा मर्यादा जो नालो न खण मां त चवां थी त हाणे खां ई पैसनि जो बंदोबस्त करे छॾ छो जो मथां ईद पई अचे साहब इन ॻाल्हि ते गौर वीचार कजो छो भला जाफर साहब रोज भींडियूं मुर्गी वरी ईद ते खाराईंदो छा अज़ान थी वई आहे अम्मा मूंखे फोन करे ॿुधायो आहे पाड़े वारी मस्जिद में आदान कोन थी आहे पाड़े वारी मस्जिद जो लाउड स्पीकर ख़राब आहे सियासत में कॾहिं पीउ पुटु ठहिया ई न आहिनि सेठ ईद बोनस जो ऐलान टीवी ते ॿुधई ॿुधो अथऊं त तव्हांजी कंपनी हिन भेरे ईद बोनस जो ऐलान कयो आहे